मां घर जो कम करायो हिननि चयो त तव्हां खपाई आहे ॿाहिरीं पेरा पटी जेको 200 फुट ओशाक थो चए मुंहिंजो ॾेर आहे उहो थो चए जेको ॿाहिरि 200 फुट आहे तूं खपराए माना इहो तो कम करायो आहे उनजे करे मुंहिंजो अंदरियों कम हो रंडियो पिया हे ॿाहिरों भितियूं इहे असां ड्राहियूं हे मुंहिंजो ॾेर मूंसां बीठो आहे हिन डहरायूं हिन चयूं बाबा इहे ड्राहियो नाली ठहे इन खां बाद इहा घिटी निकिरंदी उन खां पोइ इहे मुंहिंजा कम ओस्ता मज़ूर हे मुंहिंजा पुट वञी 2 ॾींहं लाकअप थो कराए पुलिस वठी थो अचे मुंहिंजा कम हो हुते रंडिया पिया आहिनि मुंहिंजो कमु नथो थिए ख़ुदा वास्ते मां SP साहब खे अपील थी कयां त मूंसां मदद कंदो मुंहिंजा यतीम बचिड़ा अथसि ख़ुदा वास्ते मूंसां मदद करे SP साहब खे मां अपील थी कयां ओशाक थो करे मनताज मंठार ख़तरो आहे वाह मुंहिंजो न दर न मुंहिंजो दरवाज़ो माण्हू वठी ओशाक अचे बीहे थो 8-8 10-10 माण्हू मुंहिंजूं जानियूं पोटियूं आहिनि जान नुहर आहिनि मूंखे हिननि मां ख़ौफ़ आहे ख़ुदा वास्ते मूंसां मदद कनि हे ओशाक मुंहिंजो हथ भॻो आहे भाउ इहो कमु न ॾिनई करणु मूंखे चई त तूं धमकियूं थो ॾिए तुंहिंजा पुट मारींदुमि इहा असांखे मिल्कियत ॾे मां थी चवां मां मिल्कियत तव्हांखे ॾिजां त हे मां पुट काॾे कयां उनजे वास्ते SP साहब खे इहा मुंहिंजी अपील आहे त मूंसां मदद कंदो धारिया माण्हू वठी ऐं मूंखे अचे धमकियूं थी त तुंहिंजा पुट माराईंदुमि तुंहिंजूं छोकिरियूं खणाईंदुमि भाउ मूंखां हिन मूंखे ख़ौफ़ आहे नालो सर मुंहिंजो फयाज़ अली आहे छा त असांजी प्रॉपर्टी आहे ज़ाती असांजे वालिद साहब जो हिसो आहे उन में असांखे हिन महिल चाचो टार्चर थो करे त हिन प्रॉपर्टीअ में मुंहिंजो अधु आहे उहा प्रॉपर्टी हाणे आहे 200 फुट आहे बक़ाया बचत में उन ते चाचे असां सां फॾो कयो आहे बिला वजह खणाए 2 ॾींहं असांखे थाणे ते परेशान थो करे हर वक़्तु धमकियूं थो ॾिए धारिया माण्हू वठी घर में असांखे टार्चर थो करे प्रॉपर्टी मुंहिंजी आहे अगर तव्हां कमु हलाईंदव त मां तव्हांखे माराईंदुसि चाचे जो नालो आहे ओशाक अली हिन वक़्तु चाचे खे असां जेका घिटी ॾिनी उन में चाचो इमदाद असां सां बीठो आहे उन में बि हे चाचो इमदाद असांजे क़ुरान खणी आयो त ओशाक खे तव्हां सिर्फ़ु रस्तो ॾियो उहो बि रस्तो असां पंहिंजे प्रॉपर्टीअ मां ॾिनो आहे पंहिंजे अंगण मां ॾिनो आहे उनजे बावजूद बि असांखे रोज़ु खणाए पुलिस खां ऐं परेशान थो करे असांखे कमु नथो हलाइण ॾिए इंसाफ़ थियो वञे सर असां SP लाड़काणा खे अर्ज़ु था कयूं बिला वजह असांखे नौंदरो पुलिस तंग थी करे असां मज़ूरी वारा माण्हू आहियूं असांजा धंधा कारोबार वारा माण्हू आहियूं उतां दुकाननि तां खणी असांखे 24 कलाक बंदि था करे छॾनि परेशान था कनि असां NC कटियल आहे हुनजे बावजूद हिकिड़ो अधु कलाक बि हुनखे खणी बंदि न कयो अथऊं हो वञे थो असांखे खणाए थो वञे हुनखे नथा खणनि असांजो SP खे अर्ज़ु आहे असां सां इंसाफ़ कयो वञे वॾनि जूं प्रॉपर्टियूं विराए छॾियूं वॾनि जेको आहे तो हाणे वरी नए सिरे जेको आहे पुराणी जॻहियूं थी वियूं जेको आहे हुनखे ड्राए ठाहिनि था त हाणे भाउ मुंहिंजो चए थो जेको आहे इहा जॻह मुंहिंजी आहे जेको आहे 40 सालनि खां वठी हे ठहनि जेको आहे हाणे तूं कीअं जाॻियो आहे जेको आहे मुमताज़ चए थो त मुंहिंजी जॻह आहे ओशाक चए थो मुंहिंजी जॻह आहे जेको आहे मुमताज़ खे 5 साल अॻु में इन्हनि छोकिरनि खां मां 40,000 में जेको आहे 300 फुट वठी ॾिनो हुउमि जेको आहे उनजो गवाह मां बीठो आहियां हिननि खे मां सहूलियत लाइ मां चऊं हाणे बचाइनि पंहिंजा घर बि असांजा आहिनि जेको आहे हिननि खे रस्ता हर शइ मां ठाराइनि असांजी त कंहिं ॻाल्हि जी लालच ई न आहे जेको आहे थोरे मसइले लाइ जेको आहे रोज़ु पाणी जे मथां लठियूं खणी बीठा आहिनि हे मुंहिंजा भाटिया आहिनि जेको आहे उहो बि भाउ आहे मुंहिंजो ओशाक बि मुंहिंजो भाउ आहे मुमताज़ वॾो भाउ आहे इहो पीउ आहे असांजो पर इहा रोज़ु मुसीबत आहे